अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं जेका क़िस्त हाणे ईंदी तव्हां इन में ॾिसंदो जेको हाणे फ़ैसिलो थींदो माना ॿ क़िस्तनि जे अंदरि फ़ैसिलो अनक़रीब हिन तव्हांखे ॾिसण में मिलंदो। त जॾहिं फ़ैसिलो लॉन्च थींदो फ़ैसिलो स्टार्ट थींदो त जेका कमाल ख़ान जी चाल आहे त मां पंहिंजे भाउ खे उते मारींदुसि रईस गफ़ार ख़ान खे, लेकिन ईअं कान थींदो दोस्तो। रईस गफ़ार ख़ान के कमाल ख़ान मारण में कामयाब न थींदो। इहा उनजी दिलि जी ख़्वाहिश दिलि में ई रहिजी वेंदी, मर्दो मरी वेंदो, कमाल ख़ान ख़तमु थी वेंदो, लेकिन हुन जूं पंहिंजूं दिलि जूं ख़्वाहिशूं पूरियूं न करे सघंदो। इहा हिकु अहिड़े क़िस्म जी मतिलबु कहाणी जेका आहे ज़हर ज़िंदगी में ॿिनि भाइरनि जे मथां जेका अॼुकल्ह दुनियादारी जे हिसाब सां भाउ जो चवंदा आहिनि क़त्ल कंदो आहे, उन हिसाब सां ही कहाणी एंड थियण वारी आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी। जेका 400 जे लॻभॻि ही क़िस्तूं सम्झ 400 पूरियूं न थियूं आहिनि, लॻभॻि ईअं ई आहिनि। एतिरियूं क़िस्तनि में इहो ई ॾेखारियो वियो आहे त सिंध में केतिरा मज़लूम आहिनि जेका पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु न उथारींदा आहिनि ऐं जेको आहे ज़ालिम जे अॻियां कमज़ोर बणिजी ऐं गोॾा खोड़े वेही रहंदा आहिनि। सॼी ज़हर ज़िंदगी ड्रामे में अहिड़े हिसाब जी कहाणी ॾसी वई आहे जेको रईस गफ़ार ख़ान ॻोठ वारनि जूं साम्हूं ॻाल्हियूं कयूं ऐं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कई पंहिंजे मथां ज़ालिम तां न विहायो। इहो हिकु सम्झाणी ॾिनी वई आहे पूरी सिंध खे दोस्तो। अॼुकल्ह सॼी सिंध में इहो ई हली रहियो आहे जेको ज़ालिम आहे हर माण्हू उन जी पूॼा ई कंदो आहे, इंसाफ़ पंहिंजे हक़ जे लाइ कोई आवाज़ु उथारींदो न आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जो हिकिड़ो शराफ़त वारो किरदारु आहे ऐं कमाल ख़ान जो ज़ालिम ऐं हाकिम ख़ान जो बि ज़ालिम वारो किरदारु आहे, लेकिन पंहिंजे हक़नि जे लाइ ॻोठ वारा उथनि ई कान था। ऐं अहिड़े हिसाब सां अक्सर ज़िंदगी ॻोठनि में इहा ई हली रही आहे, ख़ासि करे देहाती इलाइक़नि में ज़ालिम जो हुते दबदबो हलंदो आहे। हीउ ड्रामो अनक़रीब ख़तमु थियण वारो आहे, इन जी कहाणी बि अहिड़े हिसाब जी ठाही वई हुई, तव्हां ॾिठो। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।